अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो डॉक्टर ज़ुएब आहे। अॼु असां नेचुरल तरीक़नि जे बारे में ॻाल्हाईंदासीं त असां पंहिंजे जिस्म जो ओवरऑल ब्लड प्रेशर कीअं वग़ैरह घटायूं। अच्छा, ब्लड प्रेशर में असां अक्सर अमूमन चवंदा आहियूं त लूणु वग़ैरह बंदि वग़ैरह कयो, पर स्टिल काफ़ी अहिड़ा हूंदा आहिनि पेशेंट्स जेके लूण जो इस्तेमालु बि कंदा आहिनि या घटाईंदा बि कान आहिनि। त पोइ हाणे कहिड़ा नेचुरल तरीक़ा आहिनि जेको असां स्टिल ब्लड प्रेशर खे घटाए वग़ैरह सघूं था। अच्छा, लूण में हिकिड़ो सोडियम हूंदो आहे। सोडियम छा कंदो आहे, तव्हांजी रगनि खे सोढ़ो वग़ैरह कंदो आहे। लूण में अगरि सोडियम जो मिक़दारु तव्हां जेतिरो लूणु वधाईंदो ओतिरो तव्हांजी रगूं सोढ़ी थींदियूं, ओतिरो तव्हांजो ब्लड प्रेशर वधंदो। त हिन खे काउंटर अटैक करण लाइ असां फ्रूट्स जो इस्तेमालु ऐं जेके साई सब्जियुनि जो इस्तेमालु असां वधाए छॾींदा आहियूं। छाहे त जेके फ्रूट्स ऐं साई सब्जियुनि में जेको पोटाशियम हूंदो आहे, जेको काउंटर अटैक कंदो आहे सोडियम इफेक्ट्स खे, उहो सोढ़ो कंदो आहे सोडियम। त जेको पोटाशियम हूंदो आहे उहो असांजी रगनि खे वेकिरो वग़ैरह कंदो आहे, रिलैक्स कराईंदो आहे। छाहे त जेको पोटाशियम आहे असांजे जिस्म में नाइट्रिक ऑक्साइड ठाहिण में मदद कंदो आहे। उहो अहिड़ो मालिक्यूल आहे जेको तव्हांजे रगनि खे रिलैक्स वग़ैरह कराईंदो। हाणे फ्रूट्स में अगरि ॿुधायो वञे त कहिड़ा फ्रूट्स आहिनि जंहिंमें सुठो ख़ासो पोटाशियम आहिनि। अमूमन माण्हुनि खे ख़बर हूंदी त केले में काफ़ी घणो मिक़दारु हूंदो आहे पोटाशियम में, पर केले खां अलावा तव्हां लीमो बि थी वियो, जेको तव्हां अगरि पाणी वग़ैरह वठो था त थोरो घणो लीमो सां ऐड करे तव्हां पी वग़ैरह सघो था। ग्रीन वेजिटेबल्स, सायूं सब्जियूं जेके बि थी आहिनि, अमूमन सभिनीनि में जेको पोटाशियम मिक़दारु हूंदो आहे सुठो ख़ासि हूंदो आहे, जंहिंसां तव्हां पंहिंजो ब्लड प्रेशर वग़ैरह घटाए सघो था। थैंक यू।